नाज़रीन, पीपुल्स पार्टी MQM विच में 18 नुक़्तनि वारे ठाह जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। PP MQM पाकिस्तान में थियल ठाह तहत लोकल गवर्नमेंट बाबति सुप्रीम कोर्ट फ़ैसिले ते 1 महीने अंदर अमल करायो वेंदो ऐं शहरी तोड़े ॿाहिराड़ी जे सरकारी नौकरियुनि में 40 ऐं 60% कोटा ते अमल के यकीनी बणायो वेंदो। पीपुल्स पार्टी MQM विच में 18 नुकाती ठाह जा तफ़सील साम्हूं अची विया। चार्टर ऑफ राइट्स मूजिब जाली डोमिसाइल के खात्मे लाइ हर ज़िले में कमीशन क़ाइम कई वेंदी। शहरी ऐं ॿाहिराड़ी जे सरकारी नौकरियुनि में 40 ऐं 60% कोटा ते अमल के यकीनी बणायो वेंदो। सरकारी नौकरियुनि जी कोटा जी निगरानी लाइ गॾियल पार्लियामानी कमेटी पिणु जोड़ी वेंदी। ठाह मूजिब ग्रेड 1 खां 15 ताईं सरकारी नौकरियूं रुगो मकामी माण्हुनि खे ॾिनियूं वेंदियूं। रोज़गार जा मौक़ा फराहम करण लाइ कॉटेज इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइम कयो वेंदो। PP MQM में थियल ठाह तहत लोकल गवर्नमेंट बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते 1 महीने अंदर अमल करायो वेंदो। कराची ऐं हैदराबाद में एडमिनिस्ट्रेटर जा उहिदा MQM खे ॾिना वेंदा। ठाह तहत कराची जे सनअती इलाइक़े जे इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणायो वेंदो। शहर में अमन अमान क़ाइम करण लाइ सेफ सिटी प्रोजेक्ट खे फौरी तौर मुकमल कयो वेंदो। स्ट्रीट क्राइम की रोकथाम लाइ मकामी पुलिसिंग मुतारिफ़ कराई वेंदी। कूड़ा केस वापस कया वेंदा या कानून मूजिब ख़त्म कया वेंदा। ठाह में ॼाणायो वियो आहे त शहरी ऐं ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में तरक़ियाती मनसूबनि जी सिफ़ारिश लाइ गॾियल कमेटी जोड़ी वेंदी। कराचीअ जो मास्टर प्लान फौरी तौर तयारु कयो वेंदो ऐं ट्रांसपोर्ट सिस्टम खे बहितर कयो वेंदो। शहर में औरतुनि लाइ पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी पिणु क़ाइमु कई वेंदी। ठाह मूजिब हैदराबाद यूनिवर्सिटी जे क़याम लाइ सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं ऐं वक़्फ़ मिल्कियतुनि जे मामले जी निगरानी लाइ गॾियल कमीशन पिणु जोड़ी वेंदी। MQM पाकिस्तान ऐं पीपुल्स पार्टी विच में थियल ठाह तहत सिंध जा समूरा सियासी ऐं इंतज़ामी तोड़े मुआशी फ़ैसिला गॾियल तौर ते कया वेंदा।